मोहतरम रुख सिंधी साहब जो किताब सिंधु सभ्यता जी मोहरत तकरीब जंहिंजो हिन वक़्तु किताब जी मोहरत थी रही आहे उन में अदा शबीर शाह साहब, अदा रुख सिंधी साहब, साईं काज़ी मक़सूद अहमद साहब, साईं एहसास मीरल साहब, साईं मोहतरम शबीर शाह साहब ऐं अदी खालदा मुनीर साहब किताब जी मोहरत में हिन वक़्तु शरीक आहिनि। उहिदेदारनि खे आजाणो ऐं साईं मोहतरम रुख सिंधी साहब जी किताब सिंधु सभ्यता जी मोहरत ऐं सिंधु सभ्यता अवार्ड तकरीब थी हली रही आहे। साईं रुख सिंधी साहब जो किताब सिंधु सभ्यता जी मोहरत थी चुकी। हाणे उन किताब जे जेको किताब साईं लिखियो आहे उन जो असां उनखे इज़त ऐं मान बख़्शींदासीं, उनखे अवार्ड ॾींदासीं ऐं उहो अवार्ड ॾियण लाइ आउं गुज़ारिश कंदुसि साईं नूर चाकरानी साहब के ऐं काज़ी मक़सूद साहब के ऐं साईं एहसास मीरल साहब के अदी खालदा मुनीर साहब के तो गडियल तौर ते साईं के संदन मेहनत जो अवार्ड पेश कनि। तव्हांजे ताड़ी जे गूंज में अदा शबीर शाह खे गुज़ारिश आहे त उहो अचे ऐं अची पंहिंजे हथनि से मुबारकनि सां रुख साहब के अवार्ड ॾींदी। सिंधु सभ्यता अवार्ड थोड़ी ताड़ियों बजायो वञनि त बहितर थींदो। सिंधी अदबी संगत मरकज़ सेक्रेटरी जनरल साईं नूर चाकरानी साहब के तो अचनि ऐं असां सां पंहिंजा ख़्यालात वंड कनि। तव्हांजे ताड़े जे गूंज में साईं मोहतरम नूर चाकरानी साहब। मेहरबानी। तूं ढाकी ढट घणी ढोलिया तुंहिंजो ढट, तूं ढाकी ढट घणी ढोलिया तुंहिंजो ढट, पाए तराड़ी तोरियां त मुल्क न तुंहिंजो मट, लाहे कसर कट खोड़ तना तो पाक। सिंधु सभ्यता जागरता सथ ऐं सिंधी अदबी संगत मटियारी पारां हिन रखियल प्रोग्राम ते ऐं सभिनी जो थोराए थो अञा स्टेज ते मुंहिंजा मनाए था साईं रुख सिंधी साहब ऐं ख़ालिद जूणेजो साहब, शबीर सियाल साहब, काज़ी साहब, भेण खालदा मुनीर साहिबा ऐं एहसास मीरल साहब सभी वेठा आहिनि। साम्हूं तव्हां सभु दोस्त जीअं सिंधी ॿोली ॻाल्हि इहा त सिंधी अदबी संगत जे बारे में जो ॻाल्हायूं उन खां अॻु में साईं जो जेको किताबु हुयो ऐं जेको साईं ॻाल्हायो त सची ॻाल्हि इहा आहे हिते काफ़ी दोस्तनि जो त किताबु लिखणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे ऐं इहा हक़ीक़त बि आहे। पर असां वटि सिंधी में ईअं आहे कोन। असां वटि सिंधी लिटरेचर में किताबु लिखणु ॾाढो सवलो आहे ऐं लिखणु ॾुखियो तॾहिं आहे जॾहिं माण्हू क्वालिटी ते वञे ऐं सवलो लिखणु तॾहिं आहे जॾहिं क्वांटिटी ते वञे। ऐं असां वटि जो बदनसीबी इहा आहे, अलमियो इहो आहे त असां वटि क्वालिटी खां वधीक क्वांटिटी ते ध्यानु ॾिनो थो वञे। माण्हू इन शब रोज़ इन कोशिश में आहिनि ॾींहुं राति मुंहिंजा घणा किताब मार्केट में आहिनि। घणनि किताबनि जो मार्केट में अचणु सम्झां थो एज़ाज़ कोन्हे। लतीफ़ साईं हिकिड़ो रिसालो लतीफ़ साईं आयो उहो काफ़ी आहे। हसन दर्स जो बि हिकिड़ो किताबु आहे उहो बि काफ़ी आहे। तंहिं करे जेकॾहिं मयारी तव्हां किताब पंहिंजी ज़िंदगी में को हिकिड़ो ॾियो था, ऐं ज़ाती तरह उन ख़्याल जो आहियां हिकिड़ो किताबु ॾियो था ऐं मयारी आहे त उहो तव्हांजे सबात लाइ, तव्हांजे यादगिरी लाइ ऐं तव्हांजो सदियुनि ताईं जेको कमु काउंट थींदो उन लाइ काफ़ी आहे। पर जेकॾहिं असां 10 किताब लिखूं ऐं उन मयार न हुजे त शायदि उन्हनि जी एतिरी उमिरि न हुजे। ऐं सिंधी किताबनि जो जेको घटि पढ़जणु आहे ऐं उनजो सबबु इन रवैये खे सम्झां थो त जेको सीरियस रीडर आहे, संजीदा पढ़ंदड़ आहे, उहो मार्केट मां 50 किताबनि मंझां 45 किताब या 40 किताब गैर मयारी पढ़े ऐं उनखे 5 या 10 किताब नसीब थियनि त पोइ उन वटि एतिरो टाइम ई न आहे। उहो छो पढ़े, गैर मयारी किताब छो पढ़े? पोइ ॿियनि ॿोलियुनि मां सिलेक्टेड किताब जेके आहिनि उहे खणी पढ़ी ऐं उहे उन पढ़ण खे प्रेफरेंस छो न ॾिए।
इहो रवैयो घटि में घटि असांखे ख़तमु करणो पवंदो ऐं असांखे मयार ॾांहुं अचिणो पवंदो। साईं रुख साहिब जो किताबु जेको आहे उहो यकीनन अहिड़े मौज़ू ते आहे। साईं जेको पंहिंजा व्यूज़ ॾिना, जेको ॻाल्हायो, ऐं उन किताब खे पढ़बो। ऐं आउं त इहा संगत खे जे अॻियां राय रखंदुसि त साईं जा लेक्चर त थींदा रहनि था, पर हिते जा दोस्त उन किताब खे पढ़नि ऐं उन ते हिकिड़ी इब्यासी वेहब हुजे जंहिंमें साईं ख़ुदि मौजूदु हुजे, ऐं दोस्त जेको पढ़ी परूड़े उन खां पोइ साईं सां सवाल जवाब जेका कचहरी आहे उहा का बाज़ाब्ता भली न हुजे, ईअं ई हिकिड़ी कचहरी हुजे, पर उन मां वधीक पढ़ाए सघिजे थो, वधीक शयूं क्लियर थी सघनि थियूं। ताड़ी जे गूंज में काज़ी मक़सूद अहमद साहब। मानवर साईं असांजा मरकज़ी सेक्रेटरी जनरल जाखड़ साहब, जनाब रुख सिंधी साहब, जनाब एहसास पीर रहमत साहब, जनाब शबीर ख़याल साहब, अदी खाजा मुनीर ऐं हेठि वेठल दोस्तो, अस्सलामु अलैकुम। प्रोग्राम काफ़ी वक़्तु हली वियो आहे, लेट बि थी, ऐं सभिनी खे जस हुजे जो सुकून सां प्रोग्राम ॿुधो दोस्तनि। असल शइ इहा हुई त हिकिड़ी ख़ुशी मल्हाइजे इन ॻाल्हि जी त जेको हिकिड़ो ग़लति मैसेज पियो वियो कुझु सालनि खां उहो ख़तमु थिए त सिंधी अदबी संगत जेका एशिया जी वॾे में वॾी तंज़ीम हुजण जी दावेदार आहे ऐं आहे। सिंध जी आबादी तमामु जेको सिंधियुनि जी वॾी आहे, ऐं ॿियो त उनजो कमु तमामु जेको वॾो थियल आहे अदीबनि जो, जेके सिंधी अदबी संगत सां जुड़ियल बि आहिनि, उन में के धड़ाबंदी बि थी चुकी आहे, उहा ख़तमु थी। यकीन करियो त असांजे लाइ केतिरा माण्हू जेके हूंदासीं मुतमइन थिया हूंदा, ऐं ॿधीअ जो ॿल जेको आहे सो हाणे चिटो नज़र में अचणु घुरिजे, जंहिंजा ॿार सभु जेके आहिनि साईं नूर चाकराणीअ ते, एहसास मीरल ते, शबीर ख़याल ते, हयात लतीफ़ ते, अदी खाजा मुनीर ते, असीं तंज़ीम जे हैसियत सां, मेंबर जे हैसियत सां तव्हांजा कुल आहियूं। असांजो सरपरस्त अहला असांजो महिरबान हुसैन साईं ख़ालिद जुनेजो साहब अची चुका आहिनि आख़िरी लम्हनि में। आउं खेनि हथ वधी अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे मथे स्टेज ते अचो, ऐं साईं अली मोहम्मद डेरो फ़क़ीर साहब जेको आहे उहे बि अची चुका आहिनि, तिन खे जेको भलीकार चइजे थी। काफ़ी जल्दी अची विया तव्हांखे, ऐं ख़ुशी थी। हिकिड़े माण्हू जी हूंदी आहे, असीं बेसिकली वर्कर आहियूं, कमु करण वारा, पर के माण्हू अहिड़ा आहिनि जेके असांजी सलाहियतुनि खे ॾिसी असांखे अॻिते कनि था, जिन में असांजो महिरबान सरपरस्त अहला जो हिकु आहे। हिन तक़रीर खे कंटिन्यू कंदे हिन हिसो आहे मूंखे थोरा वञणा हुआ साईं जन जा बि, डॉक्टर अब्दुल रज़ाक जा बि, जेके मुस्तक़िल तौर ते मुंहिंजा हिन प्रोग्राम में भाउ मिली रहिया आहिनि। तंज़ीम जे दोस्तनि जा नाला आऊं कोन थो वठां, ॿ तंज़ीमुनि जा नाला वठंदुसि त हिकिड़ी धीरोज़ इंटरनेशनल, उहा हमेशह जेको सो असां सां गॾु रहिया आहिनि उहे दोस्त। ॿियो सिंधी अदबी संगत मटियारी शाखा, हाणे हुन में जेके बि दोस्त आहिनि से असीं आहियूं, फिर आउं उन्हनि खे पाण खे उन्हनि खां धार सम्झंदो ई कोन्हे। सराब बाटी पाए, बशीर कतरी पाए, फलाणा साईं रफ़ीक जेके बि आहिनि माना सभु उदास पाए, एहसास हुन में शामिलु आहे, सभु शयूं जेके असीं माना गॾु आहियूं। त मुंहिंजी सुञाणप उन्हनि खां अलॻि त आहे कोन, पर हिकिड़ो छा आहे जो स्लोगन अलॻि थी वियो ॾियारे जे निस्बत सां, तंहिंजे करे सिंधू सभ्यता जागृता तत्रियो क़याम अची वियो अमल में। असां वटि जेको ॿियो हिन प्रोग्राम जो हिसो हो, अजाणे खां अलावा सो साईं रुख सिंधीअ जो किताबु, हुन जी मुहूर्त
उहा मुंहिंजे ख़्याल में कामयाब थी चुकी आहे। छो जो हीअ रुख सिंधी ॾांहुं क्रेडिट कोन पियो ख़ुदि आउं पाण पंहिंजे सिर ते बि खणंदुसि त असां जेको आहे सो माफ़ कजो हिकिड़ी जेका आहे पंहिंजी ज़िमेवारी जेको आहे सो अदा कई। आउं मतिलबु त मुंहिंजी सॼी जमायत या जेके दोस्त आहियूं त असां हिकिड़े सुठे लेखक जे हिकिड़े कम खे एप्रिसिएशन करण में पंहिंजो हक़ अदा कयो। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेके बि माना पढ़ण वारा दोस्त आहिनि से इन जी कापी ज़रूरु हथु कनि ऐं उनखे पढ़नि। किताब जी क़ीमत 400 रुपया आहे, एतिरी वॾी कान्हे। साईं जो नंबर बि जेको आहे हुन ते लिखियलु हूंदो आहे, फेसबुक ते बि राब्ते में हूंदो आहे। तव्हां जेकॾहिं वठंदो त इहा तव्हांजे लाइ, तव्हांजे बचत जे लाइ जेको आहे सो हिकिड़ी शइ सुठी थी वेंदी। ऐं किताब में जेका मालूमात ॾिनल आहे, अॼु उन ते मुंहिंजो वॾनि अख़बारुनि में आर्टिकल छपिजी चुको आहे। ॿियनि दोस्तनि में तफ़सील सां ॻाल्हायो आहे, त किथे में पियो आहे उहो सॼो पढ़ा हा, पर हाणे उन शइ खे पढ़ूं कोन था। ऐं वरी दोस्तनि सां ॿियनि सां बि शेयर कंदुसि, फेसबुक ते बि शेयर करे चुका आहियूं। ऐं हीअ जेके बि शयूं आहिनि से गॾियल ताउन सालनि जूं सम्झां थो साईं जो जेको हिन किताब ते जिन बि तबसरो कयो आहे या जिन खे बि किताब हथ में पहुतो आहे त ज़रूरु उन्हनि खे जेको सो वरी सवले नमूने सां पढ़ंदा, सवाल थींदा। एहसास जेका ॻाल्हि कई आहे त कचेरी कजे त हर साल जेको साईं जो लेक्चर थींदो आहे, मटियारी में बि थींदो आहे, टंडो आदम में बि थींदो आहे। ऐं इनशा ताला हाणे कोशिशि इहा करणु घुरिजे त मुख़्तलिफ़ शाख़ुनि में जेको आहे सो दावतूं ॾेई साईं रुख सिंधी खे घुराइजे, जिते हिन क़िस्म जा लेक्चर ॾियनि। सिंधू तहज़ीब जेको आहे सो हिकिड़ी का नंढड़ी शइ कान्हे। आउं सम्झां थो त ॾिसो जीअं सकाफ़त जो ॾियारो शुरू थियो त मुख़्तलिफ़ क़ौमुनि बि उनखे सघ सम्झी पंहिंजी पंहिंजियुनि सकाफ़तुनि जो ॾियारो मल्हाइणु शुरू कयो। पर सिंधू तहज़ीब जो मट आहे कोन हिते। तंहिंजे करे जेकॾहिं असीं हिन शइ खे तरवीज ॾींदासीं ऐं अहिड़नि लेखकनि खे असीं जेको अॻियां आणींदासीं त असांजी शनाख़्त जेका आहे वॾे में वॾी शनाख़्त तहज़ीब आहे ऐं उनखे सम्झण जो असांखे मौक़ो मिलंदो। संगत मरकज़ जो खज़ानची मोहतरम शबीर सियाल साहब। नव नीर ॾावणियूं पगड़ पेद प्यास, जॾहिं सजण यादि प्यास अचे किचनाई हिकिड़ी। स्टेज ते वेठल इज़त बाब मुंहिंजा सेक्रेटरी जनरल सिंधी संगत सिंध साईं गुल चाकानी साहब, जॉइंट सेक्रेटरी अदी ख़ालदा मुनीर साहिबा ऐं जॉइंट सेक्रेटरी अदा एहसास मीरल साहब, साईं कादी साहब, साईं रुख साहब ऐं साम्हूं वेठल मुंहिंजा सभु सजणो साथियो, जीअं सिंध जे लतीफ़। मां सभ खां पहिरियां सिंधू सभीता जागरता सथ जे दोस्तनि ऐं सिंधियत जी संगत मटियारी जे दोस्तनि जो तमामु घणो थोराइतो आहियां, जिन असां मरकज़ी उहिदेदारनि खे आजियाणो ॾेई ऐं पंहिंजूं मोहबतूं वंडियूं आहिनि। साईं अॼोको जेको किताबु आहे साईं रुख सिंधीअ जो, तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे त रुख सिंधी मुंहिंजे साहती परगुणे जो आहे ऐं संदसि नाले जे ॿुधण सां इहो महसूसु थिए थो त इन किताब में ज़रूरु जेको कुझु लिखियो हूंदो साईं, छो जो किताब खे असां पढ़ियो न आहे, पर किताब जी फ़हरिस्त मां जेको मालूम थिए थो त किताब जे 133 सिफ़नि में घणो कुझु मवाद आहे ऐं उनखे पढ़ण खां पोइ ई उन ते का राय ॾेई सघे थी। साईं रुख सिंधी जा मुख़्तलिफ़ जेको मीडिया ते अख़बारुनि में जेके मज़मून असां पढ़िया आहिनि या जेके दोस्तनि पढ़िया आहिनि, मूंखे इहा उमेदु आहे त उन्हनि मां उन्हनि दोस्तनि ज़रूरु उत्साह हासिलु कयो हूंदो ऐं उत्साह हासिलु छो न थिए जो उहो दोस्त असांजो हिकिड़ो तरक़ी पसंदि सोच जो माण्हू आहे ऐं हुन तरक़ी पसंदि सोच खे अॻियां रखी इहो सभु कुझु लिखियो हूंदो। शायद बेहतरीन दोस्त बेहतरीन भाउ निसार अमरनाज़ साहब खे गुज़ारिश आहे हू अचे ऐं चंद लफ़्ज़ असां सां वंड करे। तव्हांजे ताड़ी जे गूंज में निसार अमरनाज़ साहब। साईं रुख सिंधीअ जो किताब सिंधू सभीता पढ़ियो कोन अथमि, किथे न किथे ज़ाहिरात पढ़ंदासीं ऐं हक़ीक़त में असां सिंधी क़ौम जी निजात इन ॻाल्हि में आहे असां ज़्यादा में ज़्यादा किताब लिखूं
लाइब्रेरियूं क़ाइमु करियूं, सिर्फ़ु लाइब्रेरियूं क़ाइमु न करियूं पर उन्हनि खे टाइम ॾियूं इन लाइब्रेरी में वञण ज़रूरु घुरिजे। ईअं न थिए जो मस्जिद तो बना दी शब्बर में, ईमान की हरारत वालों ने मन अपना पुराना पापी है, बरसों का नमाजी न बन सका। लाइब्रेरियूं तो हज़ारे खुलियूं पियूं आहिनि, उन में असीं न ईंदासीं त असांजूं लाइब्रेरियूं कहिड़े कम जूं। ऐं साईं रुख सिंधीअ खे दिल जी गहराइनि सां हिन किताब जी जेके मुहूरत जी मुबारक हूंदो ॾियां। साईं असांजी ज़िंदगियूं केतिरियूं पिटकुड़ियूं सफ़ा नंढियूं, पर साईं रुख सिंधी जेसितोणी बि असांजे सिंध में को सिंधी ॾाओ लेखक पढ़ियो लिखो आहे, क़यामत तोणी बि आहे त साईं रुख सिंधी हमेशह लाइ हिन किताब जी सूरत में ज़िंदा रहंदो। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखे। सिंधियत बि संगत शाह मातली वारनि खे लख शाबासूं जस हुजे ऐं सिंधू सभीदा वारनि खे लख शाबासूं जस हुजे जो ही मोहबत भरियो जेको मेड़ा को मचायो। तव्हां सभिनी जी महिरबानी।